मजबूर वा आशिक मजबूर वा भादी के दो भी कंधार हुजे के दो भी आजा मुस्ताक कादे वे हां इते हण अरे छा था कयो सालू आहे छा आहे अरे छा थो करी बा बुधायो सही मुखे ली में के समझायो कयो छा था हां अरे छा थो करी सालो ए हमरा छा थो करे तू छा थो करी पाए वट ए मुखे तू बुधायो सालू ए छा थो करी एकड़ो मिनट इते छड इते लताड़ कोन थी इन भागे दे अरे हेडे ओ हां इते छा है मसलो छा था कयो हां तुझे लगे कबर तो तैयार कराया कबर शाबाश हथा ला बाबा अरे सालू जे तोखे कबर खोटनी आ मुजी वो हिकड़े हंध खोटियो हर होडे या दाफ पियो थो करिया खैर ता है असल में छा है जो तोखे हिकड़ी जाय ते पूरींदासी न तो पुलिस लाश गोले वठंदी उन करे अलग-अलग खड्डा खोटरे तोखे टुकड़ा करे उनन में दफन कदासी ये लभी भी न मुस्ताक वारो कर कुहाड़ी हथ कर तमा लीने के लेटाया सालू सच में मुजो सिर तो कोन खणदो सालू खुदा के मने तो के खुदा रे हलणो आ जा ना है मु गरीब जे पोया छो पियो ही तोखे माफ कया तो जालिम के जे बचुला बेचारी के मारे ही पूरे छड़वा जेनो अतो पतो कोने हाड़े अरे सालू कसम सा मु बचुल के नाहे मारियो ऊ पान घर छडे भैया इतबार कर घर छडे छो भैया चाहे पई कोर्ट में वनी औ तलाक कराइंदस लिमाज त दिल थी छवे तो के मथे ते तू मीडिया बचुला मा चा तो किथे ही बचुला इन निभागे के वरी छा थियो सालू समझो तो में ए बचुला में तलाक जनी मां मुस्ताक ये ना है वो मुजी धी आन नहीं ना उन्हें के तलाक ॼारण जे लाइ ज़ाल मुजी पई हो कम करे सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।